अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। धड़ाधड़ जेके माण्हू आहिनि उहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे अलविदा कंदा पिया वञनि ऐं हिकिड़ी हींअर ताईं हिकिड़ी डिघी लिस्ट आहे जेका असां वटि मौजूदु आहे। हींअर जेकॾहिं आउं रुॻो नाला खणणु शुरू कयां त अॼु जो जेको असांजो प्रोग्राम आहे उनजो टाइम उन्हनि नालनि खे अव्हांखे ॿुधाईंदे पूरो थी वेंदो जेके माण्हू हींअर ताईं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे अलविदा करे चुका आहिनि ऐं अञा ॿुधाए पियो त उनखां ॿीं या टीं ते हिकिड़ी डिघी लिस्ट उन्हनि माण्हुनि जी आहे जेके ईंदड़ ॾींहंनि में तहरीक इंसाफ़ खे अलविदा कंदा। अहिड़ी सूरत हाल में बाक़ी पुठियां केरु वञी बचंदो ज़ाहिर उहो सभिनी खे नज़र अचे पियो ऐं उहे ई माण्हू वञी बचंदा जिन खे फ्यूचर में हिकिड़ो ग्रुप तौरु प्रेशर ग्रुप चऊं हिकिड़ो धड़ो चऊं के माण्हू चवंदा त उनजो हशर उहो थींदो जेको काफ लीग जो आहे। कुझु ॿियनि पार्टियुनि जा मिसाल पिया ॾिना वञनि। बहरहाल ॾिसूं था त ईंदड़ ॾींहंनि में सूरत हाल छा पई बीहे। हींअर ताईं जेका सूरत हाल आहे उहा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे लाइ इमरान ख़ान जे लाइ जेका आहे कंहिं बि लिहाज़ सां जेका आहे उहा बहितर सूरत हाल न आहे। सो हिन सूरत हाल मां सभई जेके धुरियूं आहिनि ख़ासि तौर ते जेके पॉलिटिकल धुरियूं आहिनि उहे फ़ाइदो हासिल जी कोशिश में मसरूफ़ आहिनि। हर कंहिंजी इहा कोशिशि आहे त हीउ जेको कुझु थिए पियो जेका PTI में भञदा थिए पई केतिरो हिसो उन्हनि ॾांहुं अचे थो, कहिड़ा विनिंग कैंडिडेट्स आहिनि जेके उन्हनि जी पार्टी खे जॉइन कनि था या अॻिते हली जंहिंजो पंहिंजो वोट बैंक आहे या पंहिंजो को तक आहे उतां को कामयाबु थी सघनि था उन्हनि जे हिसे में सीट ईंदी। सभु पार्टियूं जेके आहिनि भले मीडिया ते अची चवंदा हुजनि त बहुत सारे लोग हमारे साथ राब्ते में हैं लेकिन हमारे दरवाजे उनके लिए बंद हैं, पर अंदरूनी खाना सभिनी खे ख़बर आहे त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे, ॿियूं पार्टियूं हुजनि, सभिनी जी कोशिशि आहे त ॾिसनि था त जंहिंजो वेट आहे उनखे त हर कोई क़बूल करण लाइ तयारु आहे। बाक़ी जेके कराची मां चूंडिया विया जीअं पहिरीं असां ॿुधायोसीं जॾहिं माण्हू राति जो सुता हुए सुबुह जो उथिया त उनखे ख़बर पइजी वई को MNA थी वियो को MPA थी वियो। ज़ाहिर आहे अहिड़नि खे त केरु बि क़बूल कोन कंदो। बाक़ी जेके हेवी वेट माण्हू आहिनि उन्हनि जी हर पार्टी जी ख़्वाहिश हूंदी त उन्हनि खे पाण राग़िब कजे, पाण मुतवजा कजे, उन्हनि खे शामिलु कजे ऐं इन समूरी सूरत हाल में खोड़ धुरियूं आहिनि उहे एक्टिव थियूं आहिनि जेके पहिरियां जन चयो पिए। इवन जहांगीर तरीन जो असीं नालो खणी खणूं कुझु अरसो पहिरियों ताईं बल्कि 2 खां 3 महीना पहिरियों जॾहिं इहे ख़बरूं हलणु शुरू थी वियूं त उहा जहांगीर तरीन को पंहिंजी अलॻि पार्टी पियो ठाहे। जॾहिं उन्हनि सां राब्तो कयो त उन्हनि चयो त न हींअर उन्हनि जो मक़सदु आहे हू सिर्फ़ु फलाही जेके कम आहिनि उहे कंदा, पर हाणे उहे फलाही कम अलाए केॾांहुं पुठिते रहिजी विया। जहांगीर तरीन बाक़ाइदा लाहौर में अची पंहिंजो डेरो ॼमायो आहे, मुख़्तलिफ़ अॻवाननि सां मिलनि पिया ऐं अॼु इहे ख़बरूं हलणु शुरू थी वियूं आहिनि त उहे का अलॻि सां हिकिड़ी पार्टी ठाहिण ॾांहुं वञनि पिया ऐं जेके माण्हू ख़ासि तौर ते PTI मां अचनि पिया या चइनी सूबनि में ज़ाहिर जहांगीर तरीन हिकिड़ो असर रसूख़ वारो माण्हू आहे। सो मुख़्तलिफ़ जेके विनिंग कैंडिडेट्स आहिनि उन्हनि सां राब्ता उन्हनि तेज़ करे छॾिया आहिनि ऐं ओन चौधरी जेके उन्हनि सां गॾु आहिनि उहे इन जी तस्दीक़ कनि पिया। अलीम ख़ान साहब उन्हनि सां गॾु आहिनि ऐं ॿिया अहिड़ा माण्हू ऐं ॿुधाए पियो त का हिकिड़ी नई पार्टी ठहणु वञे पई ऐं घणो हिसो उन्हनि माण्हुनि जो हूंदो जेके इमरान ख़ान साहब खे छॾे वञनि पिया। जीअं पहिरीं असां ॾिठोसीं त पीपल्स पार्टी मां जेके माण्हू टुटा मुस्तफ़ा जतोई साहब जेके जतोई साहब जी क़यादत में नेशनल पीपल्स पार्टी ठही, उनखां पोइ वरी कॾहिं PP पेट्रियाट ठही, शेरपाओ वारा ॿिया टिया ईअं ई नवाज़ लीग मां बि मुख़्तलिफ़ धड़ा जेके आहिनि उहे थींदा रहिया, कॾहिं उहे PTI में विया कॾहिं काफ लीग में विया। सो अहिड़ी कंडीशन हींअर नज़र अचे पई। सो अॼु जे प्रोग्राम में असीं हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीअ जेका सूरत हाल आहे हिकिड़े पासे माण्हू छॾनि पिया त PTI ऐं ख़ान साहब जो फ्यूचर छा आहे ऐं ॿियो जेकॾहिं हीअ नवां धड़ा ठहनि था उन सां छा थींदो, पाकिस्तान जेका जमहूरियत आहे उहा मज़बूत थींदी, पार्लियामेंट मज़बूत थींदी या वेतर कमज़ोर थींदी। छाकाणि त कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त इन्हनि धड़नि खे प्रेशर ग्रुप तौरु ई ताक़तवर धुरियूं इस्तेमालु कंदियूं ऐं उहे कतई इहो कोन चाहींदियूं त पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे, जेका बि ईंदड़ वक़्त में इक़्तिदार में अचे पार्टी उहा का एॾी पावरफुल न हुजे जो उन्हनि खे अखियूं ॾेखारणु शुरू करे। उनजे करे अहिड़ा धड़ा जेके आहिनि हुजणु ज़रूरी आहे जेके उन हुकूमत जो हिसो हुजनि ऐं वक़्तु अचण ते जेकॾहिं उन हुकूमत खे कंहिं बि इशू ते ब्लैकमेल करणो हुजे, घर रवानो करणो हुजे त उन में ही समूरा धड़ा इस्तेमालु थी सघनि। असीं हिकिड़ो त उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿियो जेको इंतिहाई अहम सुवालु आहे उहो बि इंट्रस्टिंग आहे। उहो सुवालु इहो आहे त हिकिड़े पासे जेको आहे ख़तीजा शाह अॻूणे आर्मी चीफ जी ॾोहिटी उनखे गिरफ़्तार कयो वियो। उमर अयूब साहब जेके आहिनि जेके आहिनि जनरल अयूब उन जा जेके आहिनि पोटा ॿुधाए पिया वञनि उन्हनि ते सख़्तु ॾींहं आहिनि। ॿिए पासे अॼु ख़बर आई त अॻूणा जेके IG सिंध बि रहिया, IG पंजाब बि रहिया, रिटायर्ड मेजर आहिनि ज़ियाउल हसन साहब, उन जा पुट आहिनि रिज़वान, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इहे सभु गिरफ़्तारियूं ॾेखारे इहो शो कयो पियो वञे त कंहिं बि माण्हू सां का रिआयत न थींदी, जेके बि 9 मई जे वाक़िअनि में मुलविस आहिनि उन ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई थींदी। सो सभु जॾहिं वाक़ई ॾिसूं था त एॾनि वॾनि माण्हुनि जे औलादनि सां इहो सभु कुझु थिए पियो त हिकिड़े जेके आम माण्हू मुलविस आहिनि उन सां छा असरु थींदो ऐं फ़ौजी कोर्टुनि में केस बि हलणु शुरू थियनि पिया। सो हिकिड़े पासे इहो सीन आहे। वरी जेकॾहिं जो ॿियो रुख़ ॾिसूं था त उहे माण्हू जेके जेल खां ॿाहिरि निकिरनि था ऐं इमरान ख़ान खां तहरीक इंसाफ़ खां अलहदगी जो ऐलान था कनि
उहे ॼण त साफ़ सुथरा थी था वञनि ऐं उहे पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी था वञनि। त इहे जेके हिकिड़ा ॿिटा मयार आहिनि उहे बि खोड़ सारा जेके सवाल आहिनि उन्हनि खे जनमु ॾियनि था। जीअं असां कराची में उनजो ॾिसी चुका आहियूं हिकिड़ो मंज़र 2016 में, त जेके बि लंडन वारे भाई साहब खालिदगी जो ऐलान कंदा हुआ पोइ PSP में विया, पाकिस्तान MQM पाकिस्तान में विया, उन्हनि त को केस न थियो, को ट्रायल न थियो। त इहा इंसाफ़ जी कहिड़ी तक़ाज़ा आहे त छा अगरि जेके कारकुन आहिनि उहे ई सिर्फ़ु जेलनि में सड़ंदा ऐं जेके अॻवान आहिनि उहे वापसि अची अलहदगी जो ऐलान कंदा त उन्हनि खे आम माफ़ी ॾिनी वेंदी, रिआयत ॾिनी वेंदी। सो उन समूरे सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। लाहौर मां हींअर सीनियर सहाफ़ी तर्ज़ निगार आहिनि शकील मलिक साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन पर मौजूद हैं। बहुत शुक्रिया शकील मलिक साहब, आपने हमें वक्त दिया। शकील साहब, किस तरह देखते हैं जो आजकल PTI के हालात हैं, पाकिस्तान तहरीक इंसाफ को जिस तरह से लोग अलविदा कहते हुए जा रहे हैं, तो आखिर में क्या सूरत हाल बनती हुई आपको नज़र आ रही है? कौन लोग पीछे बचेंगे बाकी? नसीर साहब, मुझे लग रहा है कि जो मंजर आपने कराची में कभी अल्ताफ हुसैन और MKM के लिए देखा था, मुझे भी ऐसा ही मंजर दिखाई दे रहा है। क्योंकि लाहौर में और पंजाब बल्कि पूरे पाकिस्तान में ऐसी सूरत हाल है कि तहरीक इंसाफ जो है इस वक्त शदीद अपने बुरे हालात से दो चार है। तहरीक इंसाफ के रहनुमाओं की ये कतार नजर आ रही है कि जो कभी लाहौर में, कभी इस्लामाबाद, कभी पिशावर, कभी कोयटा, कभी कहीं कराची में जो है प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं और तहरीक इंसाफ और इमरान खान से अलहदगी इख्तियार कर रहे हैं। बिल्कुल ये उसी तरह का जो है वो स्नैरियो नजर आ रहा है जैसे कभी अल्ताफ हुसैन के लिए था कि उनसे अलहदगी इख्तियार की जा रही थी। तो आज भी बेसिकली ये जो अलहदगी हो रही है ना, ये तहरीक इंसाफ से नहीं, मेरा ख्याल है कि इमरान खान जो है वो तनहा होने जा रहे हैं। और यहाँ पे कुछ दिन कबल तक लाहौर में जमान पार्क जो है वो एक बड़ा सियासी मरकज था जहां पे 24 घंटे तहरीक इंसाफ के कारकुनों की एक बड़ी तादाद नजर आती थी। यहाँ पे उनके लिए बाकायदा तौर पे एक मेले का समय था। जाहिर है वो खाने वहां पे पकते थे, खाबे चल रहे थे, पार्टियां हो रही थी, डांस गाने भी चल रहे थे। लेकिन आज वहां पे जो सूरत हाल है वो कि कोई एक कारकुन भी नहीं है, पुलिस वाले जो है वो सिक्योरिटी पे मामूर हैं। तो मुझे तो लग रहा है कि तहरीक इंसाफ के लिए ये कोई अच्छा साइन नहीं है। और तहरीक इंसाफ जिस तरह बिखर गई है, ये जिस तरह इकट्ठी की गई थी, मुझे तो लग रहा है कि इसका मकाफात अमल ही देखने में आ रहा है। सही। अच्छा सर, इसके साथ साथ हम देखते हैं कि असद उमर साहब हो गए या यास्मीन राशिद साहिबा हो गई, महमूद रशीद साहब हो गए, शाह महमूद कुरैशी, उनकी ज़मानतें भी हुई, बाहर आए, लेकिन उन्होंने कोई इस तरह की प्रेस कॉन्फ्रेंस नहीं की, फिर दोबारा अंदर चले गए। तो कुछ लोग तो ऐसे हैं जो अब तक नहीं छोड़ रहे और कहा यह जा रहा है कि ये भी एक असाइनमेंट का हिस्सा हो सकता है कि कुछ लोगों को पीछे रहना है ताकि अगर खान साहब नाइल हो जाते हैं या जलावतन हो जाते हैं तो पीछे वो पार्टी संभालें। तो आप भी क्या इस राय से इत्तफाक करते हैं या ये अब तक वो नजरियाती बने हुए हैं और नहीं छोड़ रहे खान साहब को? नसीर साहब देखें, मेरा कुछ पॉइंट ऑफ व्यू थोड़ा सा डिफरेंस है जी इसमें। ये इशू ये है कि दो चीजें हैं, एक तो इमरान खान और दूसरा है तहरीक इंसाफ जी। जैसे मैंने आपको पहले कहा कि मुझे ये लग रहा है कि ये लोग इमरान खान को छोड़ रहे हैं, तहरीक इंसाफ को नहीं छोड़ रहे। और अब अगर हम इसके साथ इस बात को अटैच करें कि शाह महमूद कुरैशी साहब या यास्मीन राशिद साहबा या महमूद रशीद साहब, ये लोग जिन्होंने तहरीक इंसाफ या इमरान खान को अभी तक नहीं छोड़ा, मुमकिन है कि वो इसलिए नहीं छोड़ रहे कि कल को अगर इमरान खान जो है वो जिलावतनी इख्तियार कर लेते हैं या मुल्क से बाहर चले जाते हैं या फिर उनके खिलाफ कोई बड़ा केस बन जाता है, वो जेल चले जाते हैं, तो उसके बाद वो पार्टी को रन करें। तो शायद अभी तक हम ये सोच सकते हैं कि शायद ऐसा हो, लेकिन ये भी देखना पड़ेगा कि तहरीक इंसाफ को, असल तहरीक इंसाफ यानी कि वो तहरीक इंसाफ जो पिछले चंद सालों से हमें पावर में नजर आई, हमें अवाम में जो है एक मकबूल पार्टी नजर आई, तो इस तहरीक इंसाफ को यहां तक लाने वाली जो शख्सियत है उनमें एक बड़ा नाम जहांगीर तरीन साहब का है, अलीम खान साहब का है, लेकिन वो भी आज के दौर में, आज के सिनेरियो में काफी मुतहर्रिक दिखाई दे रहे हैं। तो अगर वो मुतहर्रिक हैं तो इसका मतलब ये है कि फिर कोई और मामला भी हैं कि कहीं से ये हो रहा होगा कि इस जो लोग यहाँ से निकल रहे हैं उनसे राब्ते भी किए जा रहे हैं। तरीन साहब ने कुछ लोगों से मुलाकात लाहौर में की है, जनूबी पंजाब में भी मुलाकातों का सिलसिला जारी है। लाहौर में एक सेक्रेटेरिएट जो है वो एस्टेब्लिश कर दिया गया है, इस मुजव्वजा पार्टी के हवाले से मुलाकातें हो रही हैं, लोगों को इकट्ठा किया जा रहा है। इसी तरह आपके इल्म में है कि मुल्तान में गुज़िश्ता रोज एक राव यासर साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस फरमाई थी, बिल्कुल, जिसमें उन्होंने तहरीक इंसाफ हकीकी का नाम जो है
वो इंट्रोड्यूस करवाया है और उसके रजिस्ट्रेशन के लिए अब इलेक्शन कमीशन को एप्लीकेशन भी जा रही है। तो ये सारी चीजें चल रही हैं, लेकिन इसके साथ साथ जो प्रेस कॉन्फ्रेंसें हो रही हैं, मैं समझता हूं कि ये कोई अच्छी हम रवायत कायम नहीं कर रहे। देखें, हर प्रेस कॉन्फ्रेंस में लोग ये कह रहे हैं कि हम पे दबाव नहीं है, लेकिन सबको नजर आ रहा है कि दबाव है। तो ये प्रेस कॉन्फ्रेंसें हो रही हैं, ये कैसे मुमकिन है कि एक बंदा जो जेल के अंदर है, शीरी मुजाहिरी साहबा की मिसाल ले लें आप, शाह महमूद कैशी साहब हैं, वो उनकी जमानत होती है, वो जेल से बाहर आते हैं तो उनको फिर गिरफ्तार कर लिया जाता है। सही। जब वो प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं तो उसके बाद उनकी गिरफ्तारी नहीं हो रही। तो फिर ये कौन सारी चीजों को जो है वो मैनेज कर रहा है, क्यों ये इस तरह हो रहा है? तो ये कोई अच्छा साइन नहीं है हमारे आने वाले वक्त के लिए, हमारी जमहूरियत के लिए, हमारे निजाम के लिए। ये अच्छी रवायत नहीं है। हाँ, अगर कोई तहरीक इंसाफ छोड़ के जा रहा है, इमरान खान साहब की जो पॉलिसीज हैं उनसे उसको इख्तलाफ है, तो फिर वो ये गिरफ्तारी से पहले भी तो नजर आना चाहिए, या फिर वो जब उनकी जमानत हो जाती है, वो अपने घर गए हैं, कहीं और गए हैं, बाद में प्रेस कॉन्फ्रेंस, ये उसी वक्त वो प्रेस कॉन्फ्रेंस करें तो जाने की इजाजत है, ना करें तो जनाब आप फिर हमारे मेहमान हैं। तो मेरा ख्याल है कि ये हम आवाम को जो पैगाम दे रहे हैं ये कोई अच्छा नहीं है। और पाकिस्तान में माशाल्लाह हर जमात जो है, अगर उसने कभी इस्टेब्लिशमेंट के साथ सल्व किया है तो फिर उसी इस्टेब्लिशमेंट के खिलाफ भी वो हमें नजर आए हैं। इसमें मुस्लिम लीग नून का जो अभी आप थोड़ा माजी करीब देख लें तो वो कहाँ थे, फिर कहाँ थे, उसमें पीपल्स पार्टी भी शामिल है, उसमें दीगर सारी जमातें, क्यू लीग हो या एमक्यूएम हो, ये सारी की सारी जो है वो इसी एक प्रोसेस से गुजरी हैं। तो मेरा ये ख्याल है कि ये जो तरीकाकार अपनाया जा रहा है, इसको सोचना चाहिए कि इससे मुआशरे में किस किस्म का जो है वो रद्द-ए-अमल सामने आ सकता है। बिल्कुल बिल्कुल दुरुस्त आपने निशानदेही की और इससे बहुत सारे सवाल भी जन्म ले रहे हैं। जैसे हमने स्टार्ट में आपने एमक्यूएम का मिसाल दिया, तो हम यहाँ देखते थे अल्ताफ तो चलो 30-35 साल से बाहर है, जो कुछ कराची में होता रहा वो जो करते रहे लोग, जब उन्होंने अल्ताफ हुसैन से अलहदगी का ऐलान किया वो सारे धुलकर साफ सुथरे हो गए। कोई पीएसपी में चला गया, कोई एमक्यूएम पाकिस्तान का हिस्सा हो गया, कोई फारूक सत्तार साहब के साथ थे, अब आजकल इकट्ठा हैं। यहाँ पर भी वही सूरत हाल हम देखते हैं कि जो इमरान खान से अलग होगा फिर वो दोबारा जेल नहीं जाएगा, अगर वो अलहदगी का ऐलान नहीं करता तो फिर जेल के बाहर से दोबारा अंदर कर दिया जाएगा। तो ये कोई एक अच्छी रिवायत नहीं बनने जा रही। नसीर साहब, हमारे जो करता धरता हैं इस मुल्क के, जो स्याह सफेद के मालिक हैं, उन्होंने 2013 में ये लॉन्ड्री लॉन्च की थी। आपके इल्म में होगा कि तब ये लॉन्ड्री जो भी कहीं से भी आता था, इस लॉन्ड्री से गुजर के तहरीक इंसाफ में शामिल होता था तो वो पाक साफ हो जाता था। बिल्कुल, लॉन्ड्री अपनी जगह पे मौजूद है, बस उसकी जो सिचुएशन है वो चेंज हो गई। अब जो तहरीक इंसाफ से बाहर आ रहा है वो उसी लॉन्ड्री से गुजर के साफ होके जा रहा है। तो मैंने जैसे पहले बात की कि हम इस मुल्क को किस तरफ लेके जा रहे हैं, हमें इसको सोचना पड़ेगा। इन तमाम चीजों का रिएक्शन जो है वो आ सकता है बिलाशुबा। देखें, पाक फौज और पाकिस्तान से मोहब्बत जो है वो एक ऐसे ही है जैसे हमारे ईमान का हिस्सा। लेकिन ये भी देखना पड़ेगा कि पाकिस्तान की जो सियासी जमातें हैं, देखें उनके साथ भी लोगों की वाबस्तगी है। तहरीक इंसाफ के कारकुनान ने 9 मई को जो कुछ किया उसकी किसी भी बंदे ने जो है उसको पजीराई नहीं दी। हर शख्स ने उसकी मजम्मत भी की, उसको नाकाबिले बर्दाश्त अमल करार दिया। इवन कि जो तहरीक इंसाफ के लोग जा रहे हैं वो इसी वजह से जा रहे हैं कि ये जो अमल किया गया ये संगीन तरीन एक गलती नहीं है, बल्कि मैं समझता हूँ कि एक बहुत बड़ा जुर्म और गुनाह किया गया है। वो काम किया गया कि जिसकी वजह से हमने अपने अजली दुश्मन को तस्कीन पहुंचाई है। हमारे इन दोस्तों ने, ये जो सियासी कारकुन थे, उन्होंने ये जो कुछ भी अमल किया है उससे फायदा किसने उठाया? हमारे दुश्मनों ने उठाया ना। उन्होंने पूरी दुनिया में जिस तरह इसको हवा दी और दिखाया कि जी ये पाकिस्तान है, ये यहाँ पे ये कुछ हो रहा है, तो उसका जो असर पड़ा फिर उसके बाद रिएक्शन आया। अब जो मुकदमे कायम किए जा रहे हैं उन मुकदमों की वजह से जो फंसे हुए हैं, अब 16 लोग तो आपके इल्म में है कि जिनके केस जो है वो अब मिलिट्री कोर्ट्स में चले गए। और आप अच्छी तरह से जानते हैं अगर मिलिट्री कोर्ट्स में कोई ट्रायल होगा तो उसका रिजल्ट क्या आएगा, और जिन लोगों को सजाएं दी जाएंगी उनका फ्यूचर क्या होगा, वो लोग उनकी जिंदगियां कैसे बसर होंगी। ना सिर्फ वो बल्कि उनके जो खानदान है वो सब के सब जो है वो किस तरह से उनकी जिंदगियां डिस्टर्ब होंगी। और अभी तो ये सिलसिला शुरू हुआ है, क्योंकि बताने वाले तो बता रहे हैं कि ये कोई हजारों में लोग हैं जो शॉर्टलिस्ट किए गए हैं, जिन्होंने पूरे पाकिस्तान में अटैक्स किए गए हैं। तो अगर इन लोगों के मुकदमात जो हैं वो मिलिट्री कोर्ट्स में, फौजी अदालतों में चलेंगे और स्पीडी ट्रायल होगा और वहां पे
आपके इल्म में है कि सख्त सजाएं जब दी जाएंगी तो फिर उसका इस पूरी सोसाइटी पे क्या असर पड़ेगा। तो मजमूई तौर पे ये जो सिचुएशन है, हमें इसको मिन हैसुल कौम जो है वो इसका अदराक भी करना चाहिए मौजूदा सूरत हाल का, और ये सोच हमारी पूरी जो लीडरशिप है उसको बैठ के इसका कोई वे आउट निकालना चाहिए कि कैसे यहाँ से निकला जा सकता है कि हम इस सिचुएशन से भी निकल जाएं और हमारी कौम जो है, हमारी जो कौमी वहदानियत है वो भी खराब ना हो। और मैं समझता हूं कि इस पूरी सूरत हाल में अब बहुत बड़ी जिम्मेदारी खुद इमरान खान साहब पर भी आयद होती है, क्योंकि उनका एक बयानिया जो वो लेके चल रहे थे बिलखसूस पिछले कोई 1 साल से जब से उनकी हुकूमत गई है, और वो बयानिए को जिस तरह से उन्होंने मखसूस किया कि उन्होंने फौज के खिलाफ और साबिक आर्मी चीफ और फिर उसके बाद मौजूदा जो हमारे फौज के अहम जिम्मेदारान उनके खिलाफ जिस तरह से वो तकारीर करते रहे, जलसे जुलूसों में बयानात उनके चलते रहे, तो ये सारी चीजें जो हैं उनकी वजह से हुआ है। उनको भी इस चीज को समझना चाहिए और सबको मिलके ये जो मौजूदा सिचुएशन है इससे निकलने का जो है वो रास्ता तलाश करना चाहिए। सियासत होगी, देखें पाकिस्तान है तो सियासत है, अगर पाकिस्तान नहीं है तो फिर सियासत किसकी होगी। तो मेरा ख्याल है कि सबको पहले पाकिस्तान के बारे में सोचना चाहिए, पाकिस्तान की मजबूती के बारे में सोचना चाहिए, उसके बाद जो है वो सियासी रास्ते जो है वो है। देखें सियासी स्ट्रगल जो है वो बड़ी लंबी स्ट्रगल लोगों ने की है, क्या बेनजीर भुट्टो ने लंबी स्ट्रगल नहीं की, क्या जुल्फिकार अली भुट्टो ने लंबी स्ट्रगल नहीं की। देखें एक तरह की स्ट्रगल जो है वो एक वक्त था कि एमकेएम के लोगों ने भी की, लेकिन जब उन्होंने सियासत को जो है वो ताकत का जरिया बनाना शुरू किया तो फिर उसका अंजाम सामने है। और यही सूरत हाल पंजाब में की गई कि आप एक मकबूल अवामी लीडर जरूर हैं, लेकिन जब आपने अपनी मकबूलियत का इस्तेमाल किसी गलत तरीके से किया या करवाया गया या कुछ भी हुआ तो फिर उसका खमियाजा सामने, और वो मैं समझता हूँ कि पूरी कौम जो है वो इसको अब पूरी कौम को इसका खमियाजा जो है वो भुगतना पड़ रहा है। सही, बिल्कुल। अच्छा शकील साहब, जैसे आपने जहांगीर खान तरीन साहब और अलीम खान साहब का जिक्र किया, बिल्कुल वो बड़े एक्टिव हैं और आज ये भी खबरें चल रही हैं कि हो सकता है वो अलग से एक पार्टी का ऐलान कर दें, वो फिर रजिस्टर हो, और बहुत सारे लोगों के साथ ओन चौधरी साहब का कहना है कि हम राब्ते में हैं, तो वो नई पार्टी बनेगी, या कहा यह जा रहा है कि एक तहरीक इंसाफ नजरियाती के नाम से भी एक पार्टी रजिस्टर है पहले से, या उसको वो ऑन करेंगे। और ये सारे लोग आपको लगता है जो छोड़ रहे हैं उसमें जाएंगे, या उसमें से कुछ पीपल्स पार्टी या नवाज लीग भी ज्वाइन करेंगे? देखिए जी, ऐसा तो नहीं है कि सारे उसमें जाएंगे, लेकिन जैसे ये तहरीक इंसाफ नजरियाती है तो जस्टिस वजीउद्दीन साहब जो हैं उन्होंने ये पार्टी रजिस्टर करवाई थी। अब हकीकी के नाम से भी एक पार्टी जो है उसकी दरखास्त जा रही है। तो जहांगीर तरीन साहब जो है वो मेरा ख्याल है कि एक अलग नई पार्टी बनाएंगे, लेकिन उसके नाम के साथ इंसाफ का लफ्ज जो है वो लगेगा। अब वो अवामी तहरीक इंसाफ होगी या पाकिस्तान तहरीक होगी या जो भी होगा, वट एवर वो क्या नाम इसके बारे में सोचते हैं, लेकिन वो एक अलग जमात लॉन्च करने जा रहे हैं। लेकिन उस जमात को लॉन्च करने के अलावा जो सूरत हाल पैदा होगी कि ये जो जितने लोग जाएंगे, क्या ये सारे के सारे जहांगीर तरीन की क़यादत में इकट्ठे होंगे या कि बाकी जो सियासी जमातें हैं उनमें भी जा सकते हैं। जैसा कि अभी आपने देखा कि कुछ लोग जो हैं उन्होंने पीपल्स पार्टी में शमूलियत भी इख्तियार की है, और इसी तरह मुस्लिम लीग नून के लोग ये दावा कर रहे हैं कि बहुत सारे लोग हमारे साथ राब्ते में हैं। और आपके इल्म में होगा कि वो लोग जिन्होंने इमरान खान के खिलाफ तहरीके अदम एतमाद में उनके खिलाफ किरदार अदा किया, वोट तो नहीं दिया था खैर, मरकज में जो लोग अभी भी मौजूद हैं, और उनके साथ कमिटमेंट तो की गई है कि वो जो पंजाब के लोग हैं उनके साथ कमिटमेंट थी कि वो मुस्लिम लीग नून के टिकट पे इलेक्शन लड़ेंगे। तो ये जो अभी छोड़ के जा रहे हैं, अगर इन्होंने सियासत करनी है तो फिर डेफिनेटली किसी न किसी सियासी जमात में जाएंगे। मुझे लग रहा है कि जनूबी पंजाब से जो लोग जा रहे हैं उनकी मेजोरिटी जो है वो शायद जहांगीर तरीन के साथ जो है वो आगे बढ़ने का फैसला करे, लेकिन इसके अलावा जो लोग हैं वो डेफिनेटली बाकी जमातों में, और ज्यादा तादाद जो है वो मुस्लिम लीग नून की तरफ राग़ब होगी, और इसके अलावा पीपल्स पार्टी में लोग जो हैं वो भी जा सकते हैं, और दीगर जो सियासी जमातें हैं उनकी तरफ भी लोगों का जो है वो रुझान होगा। तो एक तरह से ये तहरीक इंसाफ का वोट बैंक जो था वो डिवाइड होने जा रहा है, क्योंकि अगर ये लोग किसी मुख्तलिफ जमातों में जाएंगे तो तहरीक इंसाफ का वोट जो है वो डिवाइड भी होगा। और इसके साथ साथ जो इलेक्टेबल्स हैं वो इलेक्टेबल्स जिनके बारे में कहा जाता है कि ये इनकी घर की सीटें हैं, तो वो अहम फैसला उनका होगा कि वो किस तरफ जाते हैं, क्योंकि अभी तक उनकी मेजोरिटी खामोश है। मैं बात कर रहा हूँ सूबा जनूबी पंजाब महाजा, ये 2018 के इलेक्शन से पहले अचानक वो जो मोहब्बत जागी थी जनूबी पंजाब की, और वो लोग अलग हुए, फिर उसके बाद तहरीक इंसाफ में गए,
तो ये जो इलेक्टेबल्स हैं वो ना सिर्फ पंजाब बल्कि बाकी भी आपके सिंध में मौजूद हैं, बलोचिस्तान में, KPK में मौजूद हैं, तो वो क्या फैसला करते हैं ये आने वाली जो सिचुएशन है उसको काफ़ी हद तक वाजे करेगी। ठीक, बहुत शुक्रिया आपका शकील मलिक साहब, आपने हमारे लिए वक्त निकाला। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी तर्जनिगार शकील मलिक साहब लाहौर जी सूरत हाल, स्पेशली पंजाब ऐं लाहौर जी सूरत हाल जे हवाले सां असांखे अपडेट करे रहिया हुआ। त ज़मान पार्क मुकमल तौर ते पार्क जीअं चवंदा आहिनि न, ख़बरूं हलंदियूं त पार्क उजड़ी विया, सो उहो पार्क उजड़ी वियो आहे ऐं उते हर तरफ़ वीरानी जा मंज़र आहिनि। ऐं इमरान ख़ान साहब जो पंहिंजो हिकिड़ो क्लिप हले पियो थो सोशल मीडिया ते, जंहिंमें चए पियो त आउं कंहिंसां राब्तो कयां, कंहिंसां ॻाल्हि ॿोल कयां, को माण्हू कोन थो मिले मूंखे। इहा उन्हनि जी पंहिंजी वर्डिक आहे, ज़बानी उन्हनि जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहे फ़रमाइनि था। मतिलबु अॼुकल्ह उहे एतिरो तन्हाई जो शिकार आहिनि जेके हर तरफ़ माण्हुनि जे चौतरफ़ हूंदा हुआ ऐं कंहिंसां उहे मिलण लाइ तयारु न हूंदा हुआ, बल्कि वॾा वॾा उन्हनि जा अॻुवाण ऐं जेके इवन वफ़ाक़ी वज़ीर हुजनि या MNA उहे बि इहे शिकायतूं कंदा हुआ। ख़ान साहब उन्हनि खे टाइम कोन थो ॾिए ऐं अॼु ख़ान साहब चए थो त कंहिंसां ॻाल्हायां, केरु माण्हू राब्ते में कोन्हे या राब्तो न पियो थिए उन्हनि सां। हिकिड़े पासे इहा सूरत हाल आहे, पर असां सभिनी खे इहो बि सोचणु खपे त जेको कुझु थिए पियो उहो को एतिरो सुठो कोन पियो थिए ऐं हीउ जेको कुझु थिए पियो उनखे ॾिसंदे इहो नतीजो असीं ज़रूरु अख़ज़ करे सघूं था त ईंदड़ पार्लियामेंट जेका बि हूंदी उहा मुल्क जी कमज़ोर तरीन पार्लियामेंट हूंदी ऐं हिकिड़ी हंग पार्लियामेंट हूंदी, वण जी काठी उनजो हिसो हूंदी। ऐं हीअ जेके मुख़्तलिफ़ माण्हू छॾे वञनि पिया, इन्हनि जा के अलॻि जेकॾहिं धड़ा ठहनि था त उहे ईअं प्रेशर ग्रुप तौरु एक्टिव थींदा, जीअं MQM आहे, जीअं काफ लीग आहे या जीअं कुझु ॿिया जेके ग्रुप आहिनि उहे। ऐं जॾहिं बि कंहिं बि जमहूरी हुकूमत खे ब्लैकमेल करणो हूंदो आहे, का पंहिंजी ॻाल्हि मञराइणी हूंदी आहे ताक़तवर धुरियुनि खां, तो हिकिड़ो इशारो ईंदो आहे त कॾहिं MQM चवंदी आहे ऐं अलॻि पई थियां, कॾहिं कोई ॿियो चई वठंदो आहे त असीं अलॻि पिया थियूं हुकूमत खां। सो ईंदड़ पार्लियामेंट बि ईअं ई हूंदो, जेकॾहिं जहांगीर तरीन हुजे या कोई XYZ जेकॾहिं इहे ग्रुप ठाहे वञनि था। हासिल मतिलबु ॻाल्हि जो इहो आहे त जेके माण्हू वञनि था उन सां को नवाज़ लीग या पीपल्स पार्टी एतिरी स्ट्रांग थींदी असांखे हींअर ताईं नज़र कोन पई अचे जो हू वॾे पैमाने ते कामयाबु थी ईंदा ऐं अक्सरे राय सां पंहिंजी हुकूमत क़ाइमु कंदा, बल्कि उन्हनि खे इन्हनि मंझां ई कुझु जेके प्रेशर ग्रुप आहिनि, धड़ा आहिनि, उन्हनि जो सहारो खपंदो। ऐं जेकॾहिं सहारे ते जेका बि पार्लियामेंट ईंदी, जेका हुकूमत ईंदी, उहा केतिरी ख़ुदि मुख़्तियार हूंदी उनजो अंदाज़ो अव्हीं पाण लॻाए सघो था। बहरहाल हिते वक़्तु थियो पियो मुख़्तसर ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं त मामले ते अञा वधीक डिटेल में ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भलीकार। ऐं हींअर इस्लामाबाद मञा सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनिगार साईं अब्दुल रज़ाक खट्टी साहब जेके आहिनि उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। सर, तमामु घणी महिरबानी ऐं असांखे वक़्तु ॾिनो ऐं ॻाल्हि ॿोल हली पए जेको कुझु थिए पियो हींअर मुल्क में, स्पेशली ॾिसूं था त PTI जा माण्हू जेके आहिनि धड़ाधड़ इस्तीफ़ाऊं ॾींदा था वञनि, पार्टी खां अलहदगी जा ऐलान कंदा था वञनि, त उनखां पोइ सुवालु इहो थो पैदा थिए त ईंदड़ ॼाणनि में अव्हां खां असांजो सुवालु इहो हूंदो त ईंदड़ ॼाणनि में कीअं था ॾिसो PTI जो फ्यूचर, स्पेशली इमरान ख़ान साहब जो जेको मुस्तक़बिल आहे या उनजी पार्टी जो, कहिड़ा माण्हू उन सां गॾु वञी बचंदा, ख़ान साहब पाण मुल्क में रहंदा, जलावतन थींदा, नाअहिल थींदा, खोड़ ॻाल्हियूं पियूं थियनि, अव्हां वटि छा इंफॉर्मेशन आहे या छा तजियो आहे इन समूरी सूरत हाल ते सर अव्हांजो? नसीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे ज़ाहिर आहे त हिकिड़ी पार्टी जेको आहे सो मुकमल तोड़ फोड़ जो शिकार थियणु शुरू थी वई आहे। इवन जेको आहे सो उनजे सेक्रेटरी जनरल ऐं ॿिया जेके अहम उहिदेदार हुआ ऐं प्रेस कॉन्फ्रेंसूं करे पार्टी जेको आहे सो छॾींदा था वञनि। असद उमर ऐं यासमीन राशिद ऐं कुझु ॿिया आहिनि पंजाब जा हिकु ॿ अॻुवान जेके अञा पार्टी छॾण लाइ तयारु नज़र नथा अचनि, पर रोज़ जेको आहे सो असां ॾिसूं था मुख़्तलिफ़ माण्हू प्रेस कॉन्फ्रेंस करे पार्टी छॾीनि पिया। हाणे उनमें प्रेस कॉन्फ्रेंस करण जो जेको वॾो जवाज़ आहे उहो 9 मई वारा वाक़ियानि जेके इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खां पोइ रद्द अमल में जेको पुरतशद्दुद एहतजाज थियो ऐं ख़ुसूसन उनमें जेके लाहौर जे अंदरि जेके कार्रवायूं थियूं ऐं फ़ौजी तनसीबात ते जेके हमला थिया, उन खां पोइ इहो सॼो जेको आहे सो रद्द अमल आयो आहे। ज़ाहिर आहे त इमरान ख़ान खे इस्टेब्लिशमेंट जंहिं अंदाज़ सां उनजे अंदरि माण्हू शामिल कराया हुआ, हाणे उहे माण्हू जेके आहे सो वापसी जो अमल बि शुरू थी वियो आहे। पर बुनियादी तौर ते असल में इहो जेको मामिलो आहे जेको तव्हां सवाल कयो आहे त इमरान ख़ान जो सियासी मुस्तक़बिल छा हूंदो, ज़ाहिर आहे त जेकॾहिं माण्हू उनजो टिकट न वठंदा
त इलेक्शन में उहो कांटेस्ट कीअं करे सघंदो। ॿियो सवाल इहो आहे त छा हू डिस्क्वालीफाई थी थो वञे त पार्टी चेयरमैन रही सघंदो या न। टी ॻाल्हि इहा त जेकॾहिं PTI ख़ुदि एग्ज़िस्ट कंदी इलेक्शन में या न, इहे सभु उहे मरहल आहिनि जेके माज़ी में पाण ॾिसंदा आया आहियूं। मुशरफ दौर में जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी ते बैन लॻो, पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन कई, ख़ुदि जेके लोकल बॉडी जा इलेक्शन हुआ उनमें अवाम दोस्त ग्रुप ठाहियो पाकिस्तान पीपल्स पार्टी। सो उन्हनि मां इहे पार्टियूं गुज़री आयूं आहिनि। हाणे इमरान ख़ान जो सियासी इम्तिहान बुनियादी तौर ते हाणे शुरू थो थिए। अॼु जेको अब्दुल कादर पटेल जेको वफ़ाक़ी वज़ीर सिहत आहे, उन प्रेस कॉन्फ्रेंस करे उन्हनि जी जेका मेडिकल रिपोर्ट जारी कई आहे, सो उनखे डिस्क्वालीफाई कराइण में रोल वॾो प्ले करे सघे थी। पर पाकिस्तान जी तारीख़ में असां पहिरियों दफ़ो हिकिड़ी जेका सूरताल वाज़े असां ॾिसूं था, जेको तासुर गहरो बि आहे मौजूदु बि आहे, उहो इहो आहे त पहिरियों एस्टेब्लिशमेंट ऐं सुप्रीम कोर्ट आहे उहो हिकु पेज ते कोन्हे। न त इमरान जे दौर में असां ॾिठोसीं त एस्टेब्लिशमेंट ख़ुदि हुकूमत ऐं सुप्रीम कोर्ट या जेके अदालतूं हुयूं उहे सभु हिकु पेज ते हुया। पर हीउ पहिरियों दफ़ो थियो आहे त इहो पेज फाटो था, पर उन में जेके सुप्रीम कोर्ट वग़ैरह आहे उहे अञा उन अंदाज़ में असांखे नज़र नथो अचे जीअं पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट जो मूड आहे। बिल्कुलु। तो ईंदड़ ॾींहंनि में ख़ुदि ही जेको पंजाब में इलेक्शन वारो फ़ैसिलो आहे उन ते नज़रूं टिकियल आहिनि। हेसि ताईं त चयो वञे थो त घणो जेको आहे सो न्यूट्रलाइज़ कयो वियो आहे सुप्रीम कोर्ट खे, पर अञा बहरहाल पंहिंजी जाइ ते इहे सवाल आहिनि। ईंदड़ इलेक्शन में ज़ाहिर लॻे त ईअं पियो त का शायदि नई हिकिड़ी का पार्टी ठहे, या मुमकिन आहे त क्यू लीग खे वरी जेको आहे सो उनखे उनमें हवा भरी वञे ऐं को नई पार्टी आंदी वञे। ॻाल्हि इहा आहे त PDM जी जमायतनि जेको इमरान ख़ान खे एस्टेब्लिशमेंट खे रेस्क्यू कयो, इमरान ख़ान खे हटाए ऐं पोइ उनजी सियासी क़ीमत अदा कई। सवाल इहो आहे त छा जेकॾहिं का ॿी पार्टी ठहे थी त पोइ हिननि जो मुस्तक़बिल छा हूंदो। त हिन सवाल जो ईंदड़ 2-3 महीननि जे अंदरि शयूं सभु घणियूं क्लियर थी वेंदियूं, छाकाणि त जून में ही बजट ॾियण वारा आहिनि। मई जे पाण आख़िरी हफ़्ते में ॻाल्हायूं था, जून जे फर्स्ट वीक में बजट अचे थो। ॻाल्हियूं इहे हलनि थियूं त IMF सां मामला हाणे तइ न थी सघिया आहिनि, जेका सूरत-हाल आहे हुनखे करिणो पवंदो। बजट में इहे ख़बरूं आहिनि त हू सरकारी मुलाज़िमनि जो पघार वधाइण वञनि पिया ऐं ख़ुदि MNAs वग़ैरह जा जेके फंड्स आहिनि उनमें बि इज़ाफ़ो करणु वञनि पिया। त सियासी तौर ते ही कोशिशि कनि पिया त को जेको उन्हनि खे डैमेजिस थिया आहिनि उनखे कुझु रिपेयर करे वठनि। पर ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन में जेकॾहिं इमरान ख़ान डिस्क्वालीफाई नथो थिए, फ़ौजी अदालतनि ज़रिए उनखे का सज़ा नथी मिले ऐं हू मौजूदा पोज़ीशन में एग्ज़िस्ट करे थो, त पोइ PDM जे लाइ इम्तिहान बहरहाल वॾो हूंदो। सही। ऐं उहो ई त जीअं शुरू में ॾिठोसीं नवाज़ लीग जा अॻवान त अलॻि ऐलान इहो चवंदा रहिया त असांखे मुकमल लेवल प्लेइंग फील्ड खपे। मियां जावेद लतीफ़ या ॿिया त जीअं 2018 में नवाज़ शरीफ़ साहिब खे नाअहल करे पोइ इलेक्शन कराई वई ऐं ख़ान साहिब खे खटाए वियो। हाणे बि ईअं लॻे थो माण्हू जे अंदाज़ सां छॾनि था, जीअं मां शुरू में ई चयो त जेकॾहिं केरु टिकट वठण वारो ई न हूंदो त पोइ पार्टी जी वैल्यू छा हूंदी। सो अव्हांखे लॻे पियो त लेवल प्लेइंग फील्ड थी चुकी आहे या अञा उन में को कमु रहे थो। ऐं उनखां पोइ वॾो सुवाल इहो आहे त नवाज़ शरीफ़ साहिब कॾहिं था अचनि, ऐं उनखां पोइ उनखां बि वॾो सुवाल इहो आहे त छा इलेक्शन अक्टूबर में ई थींदी या हाणे बि अञा डिले कंदा, छाकाणि त हाणे त काफ़ी माहौल बहितर थी चुको आहे PDM जे पार्टियुनि जे लाइ। बसि हिकिड़ी ॻाल्हि ॾिसूं न, हिन वक़्तु जेके पंजाब ऐं पख्तूनख्वा जो निगरान हुकूमतूं आहिनि उन्हनि जी का बि आईनी हैसियत कोन्हे। ठीकु आहे, 3 महीना पूरा थी चुका आहिनि, पर बदकिस्मती इहा आहे त हिकिड़ो एॾो वॾो आईनी क्राइसिस आहे, उन ते को माण्हू ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त मक़सदु इहो त पाण जेके बि सभु माण्हू डिस्कस करियूं था लेवल प्लेइंग फील्ड वारी, यानी सॼो इशारो इस्टेब्लिशमेंट ॾांहुं हूंदो आहे त सभई उहो ई फ़ैसिला करे थी। हाणे इन जो तव्हां कल्ह जेको हाई कोर्ट जे अंदरि थियो त हिकिड़े जज जेको आहे चयो असद कैसर खे त बाबा वञी प्रेस कॉन्फ्रेंस कयो। त हाणे इन सूरत-हाल में मूंखे सभु शयूं ओपन थी वियूं आहिनि, सभु मामला खुली अची विया आहिनि। हाणे इन सॼी सूरत-हाल जे अंदरि तव्हां मूंखे ॿुधायो त जेको आहे सो छा मूंखे पाण सम्झी सघूं था। ही बदकिस्मती इहा आहे त ठीकु आहे PDM वारा भले ख़ुशि थियनि, पर हू चवंदा आहिनि त हवा हल जेको आहे सो ॾिया जा उजाम था, जेकॾहिं हवा त हलंदी त कंहिंजी सॼण न हूंदी आहे। त हीअ सुभाणे वरी वारो
कल नवाज शरीफ़ जो अॼु इमरान जो अची वियो कंहिं तसवर कयो पियो त हिन सां अहिड़ी तादी थींदी, सुभाणे हिननि जो अची सघे थो। तो मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त को वेही को अहिड़ो डायलॉग कजे जो सियासी इस्तेहकाम अचे। पाकिस्तान जे 22 करोड़ माण्हुनि जो हाल ख़राबु आहे। हिन वक़्तु टेलीविजन स्क्रीन ते तव्हां ॾिसो था पाकिस्तान जे आम माण्हू जा इशूज़ एड्रेस नथा थियनि। उहो एतिरो निंदणको आहे जो तव्हां मार्केट में पंहिंजे रिपोर्टर खे मोकिलियो त उनखां आम माण्हू खां पुछे त उनसां गुज़रे छा थो। तो बदकिस्मती इहा आहे त असां मीडिया जेको आहे उहो बि आम माण्हू जा मामला एड्रेस नथा करियूं। सॼो जेको टाइम आहे हीउ जेको सॼो टोपी ड्रामो हले थो उनखे ॾियूं था। बिल्कुलु सही था चओ। ऐं जेका अॼु बि रिपोर्ट आई आहे उनमें ॼाणायो आहे त हींअर ताईं जेका घटि तरीन आमदनी जेकॾहिं चइजे कंहिं फ़र्द जी उन लेवल ते वञी असीं पहुता आहियूं त पर कैपिटा जंहिंखे चऊं त उहा लेवल आहे, पर हुन ते वाक़ई डिस्कस नथो थिए। बहरहाल वरी बि जेकॾहिं उन ते मजबूरी आहे, मुंहिंजो बि सुवालु अव्हां खां इहो ई हूंदो जीअं अव्हां चयो न त बिल्कुलु इहे सभु हाणे शयूं ओपन थी वियूं आहिनि। जेकॾहिं को माण्हू अलहदगी जो ऐलान करे थो त उहो सिधो घर थो वञे, जेकॾहिं नथो करे यास्मीन राशिद हुजे, पोइ शामिन कुरैशी हुजे, पोइ ॿिया हुजनि, पोइ वरना थाने चलो वारी सूरत हाल लॻी पई आहे, उहे जेलुनि में था वञनि। हाणे हिकिड़े पासे असांखे ॿुधायो थियो वञे त बाबा ॾिसो ख़तीजा शाह जेका अॻूणे आर्मी चीफ जी ॾोहिटी आहे उन सां का रिआयत न थी, आख़िर उहा गिरफ़्तार थी। अॼु ख़बर पहिले त अॻूणा जेके IG सिंध ऐं पंजाब रहिया आहिनि मेजर रिटायर्ड ज़ियाउल हसन, उनजो पुटु आहे रिज़वान, उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। उमर अयूब साहब जेके आहिनि जनरल अयूब जा पोटा या जेके मुंहिंजा माइट आहिनि उन सां बि ॾिसो रिआयत न थी आहे। हिकिड़े पासे असांखे इहो थो रुख ॾेखारियो वञे, ॿिए पासे ॾिसूं था त जेको बि अलहदगी जो ऐलान थो करे उहो सिधो घर थो हलियो वञे। त पोइ इहा खटी साहब कहिड़ी इंसाफ़ जी तक़ाज़ा आहे? पोइ उहो पलड़ो इंसाफ़ जो जंहिंखे चऊं तराज़ी जा ॿई पलड़ा उहे बराबरि त नज़र कोन था अचनि। न त इहो तव्हांखे ख़ुशगमानी छो आहे त इंसाफ़ जा पलड़ा को अॻे बराबरि हुया जी। नवाज शरीफ़ जे दौर में कहिड़ा बराबरि हुया? पनामा केस सभिनि जे साम्हूं आहे, ओपन अची चुको आहे। भुट्टो साहब वारो केस कंहिंखां लिखियलु आहे? हींअर जेका इस्टेब्लिशमेंट आहे सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट डेली बेसिस ते ISPR बयान थी जारी करे। कल्ह बि योम शोधा ते जेको बयानु आयो चीफ साहब जो उनमें इहो आहे त बाबा का रिआयत न थींदी। रिआयत इहा आहे त जेको प्रेस कॉन्फ्रेंस करे उहो घर वञे, जेको न करे उहो अंदरि वेंदो। मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे सभु कुझु कॉस्मेटिक फ़ैसिला हूंदा आहिनि त जी तव्हां मामला बराबरि कंदा आहियो। ख़तीजा शाह अमेरिकन नेशनल आहे, ठीकु आहे न, हुनखे तव्हां छा था करे सघो? ज़ाहिर आहे जेको नानो हो हुनजो आर्मी चीफ, उनजा जूनियर हाणे वॾनि उहिदनि ते हूंदा आहिनि ऐं हू जेल में हूंदी त हुनजी हालत उहा कोन हूंदी जेको PTI जे ॿियनि माण्हुनि सां आहे। ऐं सुभाणे हू जेकॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस करे थी त घर हली वेंदी। उमर अयूब जो वारो जल्द अचण वारो आहे, जेके रहियल आहिनि। ॾिसो तव्हांखे यादि हूंदो जाम सादिक मरूम जेका पीपुल्स पार्टी सां सिंध में हालत कई हुई, हिकु पासे पुलिस मोबाइल हूंदी हुई, ॿिए पासे जेको आहे सो गाॾी जी चाबी हूंदी हुई ऐं हुनखे चयो वेंदो माण्हू खे त तूं हिन मां कंहिं बि हिक जी चूंड कर। ऐं पोइ ज़ाहिर आहे उहो चवंदो हो मरूम त बाबा हर माण्हू जी बर्दाश्त जी हिकिड़ी हद हूंदी आहे, हर माण्हू जी क़ीमत हूंदी आहे। सो हिन दफ़े असल में तशदुद जा टार्चर जा अंदाज़ तब्दील थी विया आहिनि। हुनजो हिकिड़ो अंदाज़ो रुगो तव्हां डॉक्टर शीरी मज़ारी जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उनमें जेके माण्हू सम्झनि था या मुल्क जी सियासत ते जिन जी नज़र आहे उन्हनि खे अंदाज़ो थी वियो हूंदो त उन तां छा गुज़रियो आहे। पर उन कमाल जी इहा माई आहे जंहिं हिकु अखर इमरान ते न ॻाल्हायो ऐं सभु जेके आहिनि सो जेको आहे सो पार्टी ईअं छॾींदा था वञनि। तव्हां सिर्फ़ु जयप्रकाश असांजो दोस्त आहे, उन जी मूंखे त हाणे कंहिं दोस्त हुनजी क्लिप ॾेखारी त हुन जा सुॾका निकिता आहिनि जॾहिं हू प्रेस कॉन्फ्रेंस पियो करे। त ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो हेॾो सॼो जेको जबर हले थो, इन जबर में इमरान ख़ान त मुंहिंजो ख़्यालु आहे साथी तौर ते ॾिसो भुट्टो साहब खे ख़तमु करण जी कोशिशि कई, बीबी खे ख़तमु करण जी कोशिशि कई वई, नवाज शरीफ़ खे ख़तमु करण जी कोशिशि कई हुई। इमरान ख़तमु थियो पिए पर हिननि हुनखे जेको ज़ोरी ख़तमु करण जी कोशिशि कई आहे हिन में हिननि जो फेलियर थींदो मूंखे नथो लॻे त का कामयाबी थिए। इमरान जा ज़हनी तौर ते उहो हुनखे नॉर्मल हुजण ते ज़रूरु क्वेश्चन आहिनि, इमरान जे रवैयनि ते ज़रूरु क्वेश्चन आहिनि, पर जॾहिं तव्हां कंहिं माण्हू खे जबरन दीवार सां लॻाए ख़तमु कंदा आहियो त उन ते आवाम जेको आहे उहो रिएक्ट कंदो आहे। उनजा तव्हांखे अनेक मिसाल तारीख़ में मिलनि था त जेके माण्हू ताक़तवर दुरियुनि खे चैलेंज कनि था, ललकारनि था, उन्हनि जा लक्षण केॾा बि ख़राबु हुजनि, पर माण्हू जेको आम माण्हू आहे उहो इन करे उन सां बीहे थो त उहो इस्तेहसाली कुवतनि खे ललकारे थो। उनजा मिसाल तव्हांखे पाकिस्तान जी पूरी सियासी तारीख़ में भरिया पिया आहिनि मिलनि था। सो इमरान ख़तमु बि थियो, PDM उनखे जेको आहे सो जियदान ॾिनो, नो कॉन्फिडेंस करायो ऐं उन इमरान जे दौर जी जेका महांगाई हुई हाणे जे दौर में पाण ॻाल्हायूं था उहा जेका महांगाई आहे तव्हां बिलीव कयो त आम माण्हू आहे
उहो चवे थो त यार उहो जेको कफ़न असांजो चोराईंदो उहो त ठीकु हुयो, पर सही, हे कफ़न चोराइण खां पोइ जेका कार्रवाई थो करे उन मां त असीं वधीक फासी विया आहियूं। बिल्कुलु तो ही सियासी दुरियूं बुनियादी तौर ते नाकाम थियूं आहिनि ऐं सियासी दुरियुनि जी कामयाबी उन सूरत में थींदी जॾहिं इहे सभु गॾु विया आहिनि। इहे जॾहिं गॾु विहनि थियूं त ॿियनि फोर्सिस खे गॾु विहारीनि, ॿियनि स्टेक होल्डर खे विहारीनि, उनखां पोइ तव्हां हिन मुल्क खे कंहिं तरीक़े सां हलाए सघो था। बाक़ी इन प्रैक्टिस ते ही मुल्क न हली सघंदो। सही। ऐं गॾु वेहण जे हवाले सां ॿ ॾींहं पहिरियां जेका GSQ में तकरीब थी शहीदनि जे हवाले सां, जंहिंमें बाजवा साहब अची वेठा आसिम मुनीर साहब सां गॾु, उनखां पोइ बि इहो सोशल मीडिया ते यकीनन बहस तमामु ॾिठो हूंदो। जेकॾहिं हुननि में एतिरो इतिहाद आहे ऐं हू एतिरो कुझु हुजण जे बावजूदि गॾु वेही सघनि था, त असांजा सियासतदान इहा रिवायत कॾहिं क़ाइमु कंदा जो उहे गॾु वेहनि। माज़ी में ॾिठोसीं मिसाग जमहूरियत आई, पर इन फ्यूचर छा असांखे इहो इम्कान नज़र अव्हांखे अचे थो त इमरान ख़ान साहब बि, ज़रदारी साहब या नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़ हुन सां गॾु वेठल नज़र अचनि, अचो त हाणे मुल्क खे हिन ट्रैक ते हलाइणो आहे, सिविलियन सुपरमेसी क़ाइमु करणी आहे, या आवाम जी फलाह बहबूद लाइ हीअ असांखे कमु शुरू करणु आहिनि, पाण गॾिजी ऐं ही शयूं तइ कयूं था। अहिड़ो मंज़र छा असीं ॾिसी सघंदासीं सर खट्टी साहब? बिल्कुलु मुमकिन आहे। मूंखे त यादि आहे त शायदि मुंहिंजो ख़्यालु आहे त जॾहिं हिननि जो हिकु पेज हो इमरान जे दौर में, ऐं मूंखे को डेट यादि कोन्हे, पर मूं पंहिंजे हिकिड़े यूट्यूब जे प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई हुई त हिकिड़ो दौरु ईंदो जो इमरान हे जेके हींअर नवाज़ शरीफ़ जे मुख़ालिफ़ आहिनि, इन्हनि खां सख़्तु तरीन फ़ौज जो मुख़ालिफ़ थींदो ऐं उहा वक़्तु हुनखे साबित कयो। सो सियासत मुमकिनात जो खेल आहे ऐं जेतिरो इमरान दीवार सां लॻंदो तव्हां ॾिसिजो त इहे सभु गॾु वेंदा ऐं मीसा के जमहूरियत जेको बि नओं अॻिते हली साइन थींदो उन में इमरान शामिलु थींदो। इहा ॻाल्हि तव्हां नोट कजो ऐं इहो दौरु अचिणो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त पाकिस्तान में ॾिसो न, पाकिस्तान जेको आहे सो डीस्टेबलाइज़ आलमी क़ुवतनि जे हक़ में न आहे जो उहो थिए, छाकाणि त उनजा नुक़सान आस पास में तमामु घणा उनजा ख़दशा आहिनि। तंहिंजे करे पाकिस्तान खे पंहिंजो क़िबलो पाण दुरुस्त करणो पवंदो। ऐं ॿी जेका तव्हां ॻाल्हि पे कई त सियासी दुरियुनि जी, सियासी दुरियूं ॾिसो न, इशू इहो आहे त बदकिस्मती इहा आहे त जेको बि दौरु गुज़रे थो ऐं नओं अचे थो त असां जंहिं दौर में रहियूं था करियूं ऐं ॿियो जेको नओं दौरु जॾहिं अचे थो त उते असां चऊं था त यार पोयूं त वधीक ठीकु हुयो। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो छो ईअं थिए थो? हिन मुल्क जा समूरा वज़ीर आज़म न पंहिंजो टेन्योर पूरो था कनि ऐं समूरा वज़ीर आज़म हिन मुल्क में करप्ट पइनि। ॻाल्हि इहा आहे त पोइ इहो छा आहे भला किथे? त ॾिसो न, तव्हां मूंखे ॿुधायो त जीअं तव्हां बाजवा साहब जी ॻाल्हि कई, जनरल मुशर्रफ खे जंहिं जज सज़ा ॾिनी उहो उनजो हशर छा थियो उहो तव्हांजे साम्हूं आहे। जनरल मुशर्रफ खे कमरे में ई सही पर गार्ड ऑफ ऑनर ॾेई हिते दफ़नायो वियो ऐं उहो सज़ा याफ़्ता हो। उनखां अलावा जनरल मुशर्रफ खे हिन मुल्क मां कीअं कढियो वियो उहो तव्हांजे साम्हूं आहे। ॻाल्हि इहा आहे त एज़ ए इंस्टीट्यूशन उहे गॾु आहिनि, पर बदकिस्मती इहा आहे त असां वटि सियासी जमातूं सियासी इदारनि जी शक्ल अख़्तियार न करे सघियूं आहिनि ऐं एज़ ए होल समूरियूं सियासी जमातनि जो चंद बुनियादी नुक़्तनि ते बि को इतिहाद कोन्हे त जेकॾहिं को अहिड़ो इशू थिए थो त उहे सभु गॾु थी वञनि। सो बुनियादी तौर ते इहे सभु विरायल आहिनि ऐं सभई कंहिं न कंहिं शक्ल में पिंडी जी जेको आहे सो उते वञनि थियूं, सीस नवाइनि थियूं, उतां हुकुम वठनि थियूं, कोशिशि कनि थियूं त पावर जो जेको केक आहे उन मां थोरो घणो हिसो उन्हनि खे मिली वञे। इहा ॻाल्हि नून लीग खे सम्झ में अची वई आहे, इहा ॻाल्हि पीपुल्स पार्टी खे सम्झ में आई आहे ऐं इहा ॻाल्हि हाणे घणे वक़्त खां पोइ मुमकिन आहे इमरान खे बि सम्झ में अची वेंदी। पर जेकॾहिं आउं चवां थो त इहे सभु दुरियूं सियासी दुरियूं जेकॾहिं ठीकु आहे सॼी दुनिया में इस्टेब्लिशमेंट जो वॾो असरु हूंदो आहे हुकूमतनि ते, पर हुकूमतनि जो बि हिकिड़ो ताक़त हूंदी आहे जेके आवाम जा फ़ैसिला पंहिंजी मर्ज़ी सां कंदियूं आहिनि। हाणे डिमांड जेका इस्टेब्लिशमेंट जी वधे थी उनजे नतीजे में असांजूं हुकूमतूं घणो कमु नथियूं करे सघनि, वॾा फ़ैसिला नथियूं करे सघनि ऐं सभिनि खां वधीक ख़तरनाक पहलू इहो आहे त हर वज़ीर आज़म खे उहो एडाक बुनियादनि ते जेको आहे त जॾहिं सुम्हे थो त शुक्र कंदो आहे त अॼोको ॾींहुं गुज़री वियो। त हाणे जंहिं वज़ीर आज़म खे पंहिंजे 5 सालनि पूरनि थियण जी पक न हूंदी त उहो मुस्तक़िल फ़ैसिला बि नथो करे सघे। सो ख़राबियूं असांजे पूरे सिस्टम जे अंदरि आहिनि ऐं उहो ख़राबियूं ख़तमु करण जे लाइ शुरूआति करणी पवंदी। आसमान तां मलाइक न लहंदा, फ़ैसिला असांखे करणा पवंदा ऐं हिन वक़्तु इमरान दुश्मनी में सभई गॾु आहिनि ऐं असां ॾिसूं पिया जेको कुझु थिए पियो ठीकु आहे, पर महीने खां पोइ छा सूरत हाल थिए थी उहो वरी अलॻि सूरत हाल हूंदी। सो डे टू डे मामला तव्हां हलाईंदो त इहो मुल्क हलाइण जो तरीक़ेकार न आहे। सही था चओ। अच्छा, बसि आख़िर में बिल्कुलु इहा जीअं ॻाल्हि कई, बिल्कुलु ज़बरदस्त शइ हिन निशानदेही पिया कयो। मिसाल ॾिनो मुशर्रफ साहब जो,
अॼु बि जेकॾहिं असीं ज़िक्र था कयूं जनरल ज़ियाउल हक़ जो ऐं उन जे कारनामनि जो, त उन ते बि इदारे खे ज़ाहिरा का सुठी ॻाल्हि उहा कोन थी लॻे, बर्दाश्त कोन था कनि। ऐं वरी जेकॾहिं ॾिसूं था त बाजवा साहब वेंदे वेंदे असां सभिनी खे ॿुधायो आहे त बाबा बांग्लादेश जेको पॉलिटिकल ग़लती हुई, सियासतदाननि जे करे टुटो, हू उन दौर जा जेके उन्हनि जा सरबराह हुआ उन्हनि जी ग़लतियुनि खे कोन था मञनि। हालांकि हुमूद रहमान कमीशन ॿियो सभु कुझु उन सभिनी खे हू दूर था करे छॾनि। मतिलबु हू हर सतह ते पंहिंजे चीफ खे ऑन कनि था, जेका असांखे जे सिविलियन में इहा शइ नज़र कोन थी अचे। हिकु त इहो सवाल मुंहिंजो इहो हूंदो खटी साहब, त पोइ हीउ जेको कुझु थिए पियो, वरी नवां नवां ग्रुप ठहनि पिया, अलीम पंहिंजो जहांगीर तरीन एक्टिव आहे, अलीम ख़ान एक्टिव आहे, ॿिया टिया। हाणे इन सूरत हाल में वाक़ई जॾहिं बि इलेक्शन थिए थी त ॻाल्हियूं इहे बि थियूं त उहा वरी हंग पार्लियामेंट हूंदी, कमज़ोर तरीन पार्लियामेंट हूंदी, ऐं इहे ई जेकॾहिं उन्हनि जा इतिहादी थींदा त पोइ सुभाणे मथियां का इंस्ट्रक्शन ईंदी जीअं MQM धार थींदे देरि न कंदी आहे, इहे प्रेशर ग्रुप त ईअं ई ब्लैकमेल कंदा रहंदा हुकूमत खे। पोइ जमहूरियत छा इन सां मज़बूत थींदी, पार्लियामेंट मज़बूत थींदी, हुकूमत कीअं मज़बूत थी सघंदी? नसीर साहब, MQM त असां वटि ईअं बसि आहे MQM टाफ लीग, पर नून लीग खे त PTI चयो ई कोन। हुनखां अॻु में जनरल बाजवा जी एक्सटेंशन जी हिमायत कई हुई, तव्हांखे यादि हूंदो। बिल्कुलु मौक़ारो आहे सभिनि जो यार। ॻाल्हि इहा आहे त मूंखे हिननि ते हैरानगी इहा थींदी आहे, असां वेही हिननि खे ॾिसूं था त हिते जेको हिननि जो हाल आहे, हे डेमोक्रेसी हिकिड़ो अहिड़ो ड्रामो आहे जेको लॉलीपॉप सिर्फ़ु पब्लिक खे ॿुधायो वेंदो आहे त जमहूरियत आहे। हे जमहूरियत हिननि जो जमहूरियत सां वञे छा? हे सभई आहिनि। जनरल बाजवा जी तव्हां ॻाल्हि था कयो, ॻाल्हि इहा आहे त असांजी बदकिस्मती इहा आहे त असां वटि हिन मुल्क में जेके बि माण्हू आहिनि उहे वक़्तीअ ते रिटायर्ड थियनि था त उहे तारीख़दान बि उहे हूंदा आहिनि, साइंस जा बि माहिर उहे हूंदा आहिनि, तारीख़ जा बि माहिर उहे हूंदा आहिनि। ऐं इहो ईअं आहे कि हिकिड़ो मिसाल आहे त जे असां वटि नंढनि वॾनि शहरनि में जेकॾहिं को डॉक्टर किथे नज़र ईंदो आहे त आस पास में वेठल माण्हू सभु मरीज़ थी वेंदा आहिनि, ऐं जेकॾहिं को मरीज़ वटि वेंदो आहे त सभु डॉक्टर थी वेंदा आहिनि। हे सभु ईअं ई अथो। सो असल में बहैसियत मजमूई असांजो रवैयनि जो इशू आहे हेठां खां मथे ताईं। मूंखे ॿुधायो मीडिया हिन वक़्तु इमरान ख़ान ते जेको 190 मिलियन पाउंड जो केस आहे, उनमें छो नथो चवे मुल्क जो प्राइम मिनिस्टर इन सॼे केस ते प्रेस कॉन्फ्रेंस करे तो मलक रियाज़ जो नालो खणंदे भरो थो चढ़े। पैसा ॾींदड़ जो नालो कोन्हे, वठंदड़ जेको आहे सो उहो गिरफ़्तार बि थिए थो। ॻाल्हि इहा आहे त हाणे मूंखे ॿुधायो, इहो आहे रवैयो असांजो सियासी। सो मूंखे सच पुछो त का बि उमेद नज़र कोन थी अचे। उमेद ॾिसो न, उमेद तॾहिं नज़र ईंदी आहे तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांखे पनामा खां पोइ जॾहिं मियां साहिबु नायल थियो, जॾहिं तकरीरूं कयूं त असां सभई इन शहर में हुयासीं त बाबा पहिरियों दफ़ो पंजाब जे अंदरां जेको आहे सो हिकिड़ो आवाज़ उथियो आहे, नारो उथियो आहे। छा थियो आहिनि पंजाब जे नारे जो? सो ही पेरनि उगाड़ा चपलनि वारा माण्हू विड़ी सघनि था, ऐं को मिडिल क्लास माण्हू, को बि सुठो माण्हू जहिड़ो करे नथो सघे। ऐं हाणे त जेकॾहिं उन्हनि जा वीडियोज़ बेडरूमनि जा पियल हुजनि त कंहिंजी ज़रूरत आहे जो विढ़ंदो? सो इहो सभु इहा कहाणी हलंदी। बिल्कुलु, तमामु घणी महिरबानी आहे खट्टी साहब। ऐं हींअर बि जेकॾहिं असीं ॾिसूं था त उहे पेरनि उघाड़ा जेके माण्हू आहिनि, जेके आम कारकुन आहिनि, उन्हनि खे ई ॿारण तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। उन्हनि जा ई केस जेके आहिनि उहे फ़ौजी कोर्टुनि में बि वञनि पिया, अञा वेंदा। बाक़ी जेके माण्हू आहिनि, जेके लीडर आहिनि, ऐं उहे त अचनि था ॿाहिरि, अंदरि माफ़ी वठी था अचनि, ते थी था वञनि मामला, ॿाहिरि अचनि था, प्रेस कॉन्फ्रेंस कंदा, सिधो घरनि ॾांहुं हलिया था वञनि। बाक़ी जेके आम कारकुन जेके ज़ाहिर आहे उन्हनि खे हिकिड़ो इस्तेमालु कयो वियो, ऐं उहे जेके आहिनि न उन्हनि जे वारसनि वटि इहे पैसा आहिनि जो उहे महांगा तरीन वकील करे सघनि, न उहो हाई कोर्ट न कोई सुप्रीम कोर्टूं उन्हनि जा पाण मुरादो नोटिस वठंदियूं जीअं ॿियनि लीडर हज़रा जा वरिता था वञनि, न कोई उन्हनि खे बचाइण लाइ। ईअं जीअं ख़दीजा शाह जो मिसाल मूंखे ॾिनोसीं त उनखे केॾियूं क़ुवतूं जेके हुयूं एक्टिव थी वियूं हुयूं, ईअं कंहिं आम कारकुन जे लाइ त को बि माण्हू एक्टिव थींदे नज़र कोन थो अचे। सो खट्टी साहिबु सही थो फरमाए, उहे ई आख़िर में भोॻींदा ऐं अञा भोॻनि पिया। ऐं तत इन ॻाल्हियुनि जो इहो ई आहे त नेठि असांजा सियासतदान जेके आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि कॾहिं सम्झ में ईंदी त जेकॾहिं सिविलियन सुपरमेसी क़ाइमु करणी आहे, अवाम जे फलाह बहबूद जे लाइ के कमु करणा आहिनि, त असां सभिनी खे गॾिजी वेहणो पवंदो। ऐं अॼु जेकॾहिं हुननि जी वारी आहे, सुभाणे ॿिए जो वारो ईंदो, ऐं इहो सभिनी सां थी चुको आहे। ऐं इन ॻाल्हि जो को असांखे गुमान कोन्हे त ईंदड़ ॾींहंनि में PDM ते अहिड़ा ॾींहं न ईंदा, पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे, या ॿियनि पार्टियुनि ते अहिड़ा ॾींहं कोन हूंदा। सो बहरहाल सूरत हाल इहा आहे। पाकिस्तान जा सियासतदान ज़ाहिर आहे चवंदा आहिनि त सियासत जो मतिलबु न त मौक़े मां वक़्त मां फ़ाइदो वठिजे। सो अॼु उन्हनि खे लॻे थो उन्हनि जो वक़्तु आहे, उहो फ़ाइदो वठण जी कोशिशि कनि था। सो वक़्तु हमेशह हिकु जहिड़ो न आहे रहंदो, इहो बि सभिनी खे यादि रखणु खपे। अॼु जे प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई, असांखे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।